नाज़िन की आगर इंदासी नसीराबाद में पुलिस शहरी का पूरा कंदड़ बिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नूर खोसे खां मोटरसाइकिल पूरा करे रहिया हुआ त खेनि गिरफ़्तार कयो। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में लुकमान खोसो ऐं दरिया ख़ान शामिल आहे। नसीराबाद में पुलिस शहरीअ खां पूरा कंदड़ बिन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नूर खोसे खां मोटरसाइकिल पूरा करे रहिया हुआ त खेनि गिरफ़्तार कयो। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में लुकमान खोसो ऐं दरिया ख़ान शामिल आहे। इन हवाले से वधिक तफ़सील वठूं था सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। जी अल्लाह बख्श कुरैशी, वधिक अपडेट कंदा हलो। जी ही नसीराबाद गाजी रोड ते मुसाफ़िर जी क़बर सॾी वेंदी आहे। उते ॿ फोरू हुया जेकी नूर खोसो हिकिड़ो ॻोठाणो आहे जेको मोटरसाइकिल ते वञी रहियो हो। उनखे हिननि ॿिन्ही फोरनि उते रोकियो आहे ऐं उन्हनि जी जेका सुञाणप थी आहे फोरन जी लुकमान खोसो ऐं दरिया ख़ान गाॾी तो रखी आहे। त हुननि जीअं हिनखे फुर जे इरादे सां रोकियो आहे त भरिसां ई पुलिस पिकेट हूंदी आहे जंहिं ते पुलिस जा 2 एहलकार मुक़ररु हूंदा आहिनि। उन्हनि ॾिठो त फुर थी रहिया त उहे तकड़ा पहुची विया, जंहिंखां पोइ फोरन में भॼण जी कोशिशि कई पर पुलिस कोशिशि करे उन्हनि ॿिन्ही फोरनि खे मोटरसाइकिल समेत पकड़े वरितो ऐं हिन वक़्तु फोरू पुलिस जी तहवील में आहिनि ऐं जेका मोटरसाइकिल फुरे रहिया हुआ उहा मोटरसाइकिल बि पिणु पुलिस जी तहवील में आहे ऐं जेको ठीक है अल्लाह बख्श कुरैशी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण जे लाइ।